أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل أنبئكم بخير من ذلكم للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وأزواج مطهرة ورضوان من الله والله بصير بالعباد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि शयुनि खे बयानु फरमायो हो जिन शयुनि जे कढ लॻी करे दुनिया में इंसान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन खां गाफ़िल थींदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चऊं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इंसान खे भुलाईंदियूं आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे दीन खां, उन्हनि शयुनि जो गुज़िरियल आयतुनि में बयानु हो। उहे 6 शयूं बयानु कयूं हुयूं। पहिरें नंबर ते औरतुनि खे हासिल करण जे लाइ निकाह में जेका औरत वठंदो, इहा औरत जेका इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे, पोइ के त पंहिंजे उन निकाह में औरत जेका वठंदा उन में राज़ी, कंहिंखे त शैतान भुलाईंदो रहंदो आहे। अल्लाह तबारक व तआला उहे सभु शयूं बयानु करे छॾियूं जिन जे कढ लॻी इंसान भुलिजंदो आहे। पहिरें नंबर ते औरत, ॿिए नंबर ते औलाद, टे नंबर ते सोन चांदी, चौथे नंबर ते घोड़ा, जेके वॾा वॾा शाहूकार माण्हू मशहूर 5 कलाण घोड़ा जिन खे निरड़ ते दबक हूंदो आहे अछो, ॻोल्हे हासिल कंदा आहिनि। उन्हनि खे हासिल करण में अलाए त केतिरो नाणो बि विञाईंदा आहिनि, वक़्तु बि विञाईंदा आहिनि, जवानी पंहिंजी सरफ़ कंदा आहिनि। 5 नंबर ते माल मता, ढोर ढगा, को मेहन जो, को बकरियुनि जो, को कुतनि जो, को पखियुनि जो शौक़ीन, इन्हनि शयुनि खे हासिल करण में। 6 नंबर ते ज़मीन खे आबाद करण में मुख़्तलिफ़ जिन्सूं, मुख़्तलिफ़ फ़सल, मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ़सल काए करे उन्हनि मां आबादी हासिल करण जी, क़ीमत हासिल करण जी कोशिशि कंदो। इहे 6 शयूं अहिड़ियूं हुयूं जिन जे हासिल करण में इंसान पंहिंजी जवानी विञाईंदो आहे, पंहिंजो वक़्तु विञाईंदो आहे, पंहिंजो पैसो विञाईंदो आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम खां भुलिजी वेंदो आहे। पोइ हाणे अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन्हनि भुलियल माण्हुनि खे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए सां उहे शयूं ॿुधाइण थो चाहे जेके इन्हनि 6 शयुनि खां भलियूं आहिनि, जेके अल्लाह तबारक व तआला पाण वटि रखियूं आहिनि, जिन जे लाइ ॼण त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हां अहिड़ियुनि शयुनि जे कढ लॻाओ जेके पाण फ़ानी आहिनि, तव्हां बि फ़ानी हो, जेके पाण बेवफ़ा शयूं आहिनि, कंहिंसां बि वफ़ा न कयूं आहिनि, इन्हनि शयुनि कंहिंसां बि वफ़ा न कयो आहे। मूं वटि अहिड़ियूं शयूं आहिनि ॿुधायां न जेके बावफ़ा शयूं आहिनि, जेके मां तव्हांखे इनाम तौर ते ॾींदुसि। ॿुधायांव उहे शयूं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, कुल सोना नबी तूं चए न, साईं जी कुर्बान वञा छा चवां? अल्लाह से फरमायो अउनब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम, ॿुधायांव उहे शयूं जेके तव्हांजे इन्हनि शयुनि खां भलियूं आहिनि। साईं हा ॿुधायो। अल्लाह तबारक व तआला फरमायो त ॿुधाइण खां पहिरियां कुझु शर्त आहिनि, उहे क़बूल कयो, पोइ इहे शयूं तव्हांखे ॾींदुसि। ॿुधायां थो पर कुझु शर्त आहिनि, उहे तव्हांखे अपनाइणा पवंदा। उन्हनि शर्तनि जे ढांचे में पाण खे आणणो पवंदव, उन कानून उन उसूल में पंहिंजो पाण खे आणणो पवंदव, पोइ उहे शयूं तव्हांखे ॾींदुसि। पहिरियां अल्लाह ताला फरमायो उहे शर्त पहिरियां ॿुधो। जीअं न दुनिया जे अंदरि कॾहिं जंहिं माण्हू खे जंहिं शइ जो इंतज़ारु हूंदो आहे,
पोइ हुनखे तकड़ हूंदी आहे त जेकर इहा शइ मिले या ॿुधां कहिड़ी शइ मेन नतीजो छा आहे। पोइ हुनजे विच में जेका ॻाल्हि करणी हूंदी आहे समझदार माण्हूअ खे करे वेंदो आहे, छो त नतीजो जॾहिं कंहिं माण्हू जे आॾो पहुतो न पोइ माण्हू उन नतीजे खे ॾिसी करे सोचनि फिक्रनि में गुम थी वेंदो आहे। उनखां पोइ भले कलाक जी तकरीर कयो हुनखे लफ़्ज़ बि यादि कोन बीहंदो, छो त हुनखे नतीजो मिली वियो न। ऐं हुनजे ज़हन में फिक्र में जेका हिकिड़ी टारगेट जेका शइ हदफ़ जेका बणायल आहे उहा शइ हिनजे नज़र में अची वई। हाणे जेका शइ आस पास में तव्हां ॻाल्हाईंदव ॿुधाईंदव हुनखे सम्झ में न ईंदी, यादगिरी ई न बीहंदो। अलाह तबारक व तआला दुनिया जे समूरनि इंसाननि जे अक़लनि खे ॼाणे थो, दिलनि जा राज़ बि ॼाणे थो, तबियतूं बि ॼाणे थो, छो त ज़रे ज़रे जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे न। हुनखे ख़बर आहे त हिननि खे कहिड़ियूं ॻाल्हियूं चवणियूं आहिनि ऐं कहिड़े वक़्त ते चवणियूं आहिनि, कहिड़े अंदाज़ में चवणियूं आहिनि। पोइ क़ुर पाक इहे सभु शयूं सेखारे थो, वक़्त ते कीअं बयानु करे ॿुधायो, कहिड़े अंदाज़ में ॿुधायो ऐं कहिड़े मौक़े ते कहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु कयो। अलाह ताला इहे सभु नेमतूं असांखे चल नसीब फरमाए। पोइ फरमायईं लिल्लज़ीन तक़व इंद रब्बिहिम, पहिरें नंबर ते इहे नेमतूं उन्हनि माण्हुनि खे मिलंदियूं जेके तक़वा अख़्तियार कंदा, परहेज़गारी कंदा। तक़वा चइबो छा खे आहे, परहेज़गारी चइबो छा खे आहे? परहेज़गारी चइबो आहे त हर उन शइ खे चंबड़ो, उन शइ खे हासिल करण में अॻिराई कयो जेका शइ अलाह ताला ऐं अलाह जे रसूल ॿुधाई आहे त इहे शयूं हासिल कयो, इन्हनि खे पढ़ो, इन्हनि खे सिखो, इन्हनि ते अमल कयो। उन्हनि शयुनि खे हासिल करण में इंसानु अॻिराई करे हिमत करे। जिन शयुनि खां अलाह ऐं अलाह जे रसूल मना कयो आहे उन्हनि खां रुकिजी पवे, इनखे चइबो आहे परहेज़गारी। उलमा मुहद्दिसीन अञा इन जो मुख़्तसिरन लफ़्ज़ हीअं बि चयो आहे त हर बुराईअ खां बचणु इहा परहेज़गारी आहे, हर चङाईअ खे हासिल करणु इहा परहेज़गारी आहे। उनजो मिसाल बि ॾिनो हुयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कई वई त साईं क़ुर पाक में जो किथे किथे अल्लाह तबारक व तआला फरमायो इत्तक़ुल्लाह वत्तक़ुल्लाह, इत्तक़ू इत्तक़ू इत्तक़ू, इत्तक़ू जी माना ख़ौफ़, डपु, परहेज़गारी। छाखे चइबो आहे परहेज़गारी, छाखे चइबो आहे तक़वा? हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो ज़बरदस्त बाग़ आहे, उन बाग़ जे अंदरि हर क़िस्म जो वणु आहे, जहिड़ो तूं सोची वे उहो अंदरि मौजूदु आहे। तुंहिंजी दिलि चवे थी उन बाग़ जे अंदरि मां वञा, हाणे उन बाग़ में अंदरि तूं दाख़िल थियणु चाहीं थो पर तोखे रस्तो किथां नथो मिले, तूं हाणे रस्तो ॻोल्हीं थो, चौधारी बाग़ जे फिरी थो किथां माना रस्तो हुजे। बाग़ सॼे खे डिंगरनि जो कंडनि जो लोड़ो ॾिनल आहे, लोड़ो बि ज़रा वॾो आहे, ऊचो माण्हूअ जे कद जेतिरो 5-6 फुट, ऐं वरी वेकिरो बि आहे, कंडा बि तिखा अथसि, घाटा, अहिड़ियूं टारियूं रखियल आहिनि डिंगरियूं कंडनि वारियूं, जिन में कंडा तिखा बि आहिनि, डिघा बि आहिनि, घाटा बि आहिनि, जितां का खखर बि न टपी सघे सुथरी, नांग बला बि सुथरी न टपी सघे। हाणे माण्हू ॻोल्हे ॻोल्हे इन लोड़े मां टपी बाग़ जे अंदरि दाख़िल थियणु चाहे थो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुनखे हिकिड़ो रस्तो मिलियो आहे, पर हिकिड़े फुट जेतिरो रस्तो मिलियो अथसि, इतां थो टपणु चाहे, पर माण्हू पंहिंजे बुत ॾे ॾिसो त पाण वरी वेकिरो रस्तो अथसि सोड़ो, इन सोड़े रस्ते मां वेकिरो माण्हू कीअं टपंदो? जॾहिं त हिनखे टपंदे टपंदे जे कपिड़ो हिन जो फाथो त कपिड़े खे अंगो अची वेंदुसि, कपिड़ो फाटंदो। चलो जे कपिड़ा पंहिंजा भले बचाए पाण खे ऐं जे बुत खे लॻी वियुसि कंडो त रड़े विझंदुसि, चीर ॾेई विझंदुसि, रतु कढी विझंदुसि, कंडा बि तिखा आहिनि, डिघा आहिनि, वॾा घाटा बि आहिनि। हाणे कीअं कंदो? ऐं हिन माण्हूअ खे दाख़िल थियणो बि आहे त पोइ पंहिंजो पाण खे हाणे पासीरो कंदो, पहिरियां पोइ पंहिंजे कपिड़नि खे वठी करे सोड़ो कंदो, पाण बि ज़रा साई बि मुंझाईंदो, अञा पाण खे सोड़ो कंदो, सुसाईंदो पाण खे, वॾे एहतियात सां जंग खणी करे एॾो एहतियात कंदो जीअं कंडो मूंखे त न लॻे पर मुंहिंजे कपिड़े खे बि न लॻे, जे लॻो त मूंखे चीरे वेंदो, मूंखे अंगो ॾेई वेंदो, मूंखे चीर ॾेई वेंदो, मूंखे रड़े वेंदो। ईअं बचाए बचाए इहो पाण खे हितां दाख़िल कंदो त पोइ दाख़िल थी सघंदो। जेकॾहिं ईअं बे एहतियातीअ में घुट हणंदो त इहे डिंगर हिनखे चङी तरह चुभी वेंदा, इहे कंडा हिनखे चङी तरह चुभी वेंदा। पोइ इहे कंडा हिकु दफ़ो लॻी वियसि त हाणे इहे थोरे निकिरी बि न वञनि, निशान पंहिंजो छॾे वेंदा, चुभ छॾे वेंदा, ज़ख़म छॾे वेंदा, पंहिंजो चुंब अंदरि
कंडो पंहिंजी संजड़ी छॾे ज़रूर वेंदो जेका पई दुखंदसि पई सूर कंदसि। हज़रत उमर सिंह फरमायो इहो बाग़ सॼो जो सॼो, इहो सॼो जो सॼो बाग़ जन्नत जो आहे, सॼो जो सॼो बाग़ जन्नत जो आहे। मुख़्तलिफ़ लफ़्ज़ था अचनि। इहो लोड़ो जेको आहे न, लोड़ो, इहो लोड़ो शहवत, ग़लति ख़्यालात, औरतूं, सोन चांदी, औलाद, घोड़ा, माल मवेशी, जानवर, फसल, खेतियूं, आबादगारियूं, दौलत, इहे सभु शयूं पसंदीदा, इन्हनि जो लोड़ो लॻल आहे। इन्हनि लोड़े में इहे कंडा आहिनि सभु। औरतूं बि कंडो आहिनि हिकिड़ो, औलाद बि कंडो आहे हिकिड़ो, सोन चांदी बि कंडो आहिनि हिकिड़े क़िस्म जा। इहे सभु कंडा आहिनि जेके शयूं बयानु थियूं। हाणे इहे कंडा हिनखे चुभनि न जे, चुभी वियसि हिन मां जान न छॾाईंदो। हाणे हिन लोड़े मां अंदरि जन्नत में दाख़िल थिए, पर वॾे एहतियात सां। हीअ दुनिया जी ज़िंदगी सॼो जो सॼो खणी ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चऊं, हीअ सॼी दुनिया जी ज़िंदगी इहो बाग़ आहे। इन बाग़ में दाख़िल थिए पर इन समूरनि बुराइनि खां बचे। जे इहे बुरायूं लॻी वियसि त पोइ इन्हनि बुराइनि में फाथो पियो हूंदो, अंदरि दाख़िल न थी सघंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, सोना नबी इन्हनि माण्हुनि खे ॿुधाए जेके इन्हनि शयुनि जे कॾ लॻल आहिनि। साईं जी छा ॿुधायां? अउनब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम, ॿुधायांव अहिड़ियूं शयूं जेके तव्हांजे इन्हनि पसंदीदा शयुनि खां भलियूं आहिनि। साईं हा ज़रूरु ॿुधायो। अल्लाह ताला फरमायो पर इहे ॾींदुमि उन्हनि खे जेके ईअं पाण बचाईंदा बुराइनि खां, हर गुनाह खां, हर बुछड़ाईअ खां, जेके पाण बचाईंदा, जिन खे असां मुत्तकी चवंदा आहियूं, जिन खे परहेज़गार चवंदा आहियूं, जिन खे असां तक़वा जे लफ़्ज़ सां साराईंदा आहियूं। पोइ अल्लाह से फरमायो इंद रब्बिहिम, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां उन्हनि माण्हुनि खे मिलंदियूं। छा मिलंदो? जन्नातुन, अहिड़ा बाग़ात मिलंदा, तजरी मिन तहतिहल अनहार, जिन बाग़नि जे हेठां नहरूं वहंदियूं। अजीब मंज़र हूंदो आहे न, कॾहिं कॾहिं नहरी जेको निज़ाम आहे असांजो मुल्क जो, कॾहिं कॾहिं शाख वहंदी आहे त पोइ शाख जे ॿिन्हिनि कपरनि ते टालीअ जा बबुर जा वण हूंदा आहिनि। ॾाढी सीनरी प्यारी हूंदी आहे जो उन ॿिन्हिनि पासनि खां वणनि जी छांव बल्कि सॼी उन शाख खे ढके वेंदी आहे। हेठां उन वणनि जे हेठां पई शाख वहंदी आहे। छा ख़्यालु आहे इहे सभु वण जेकॾहिं टालीअ या बबुर जा न मेवेदार वण हुजनि त, ऐं बाग़ जे अंदरि केतिरियूं ई अहिड़ियूं नहरूं हुजनि जेके अंदरां अंदरां विच विच में वहंदियूं वञनि, ऐं चौधारी उन जे मथां मेवेदार वण ईअं बीठा हुजनि, ॾाढो मंज़र अजीब हूंदो, दिलकश हूंदो। अल्लाह ताला फरमायो बाग़ ॾींदो माना अहिड़ा जिन जे हेठां नहरूं पियूं वहंदियूं। साईं घणे वक़्त जे लाइ इहे बाग़ ॾींदव? कुझु वक़्त खां पोइ खसे त न छॾींदव? दुनिया जा माण्हू असांजे मथां महिरबानी कंदा आहिनि त पोइ थोरो वक़्तु, वरी पोइ एहसान बि जतलाईंदा आहिनि, वरी पोइ खसे बि छॾींदा आहिनि, महरूम बि कंदा आहिनि। साईं तव्हांजे तरफ़ खां इहा नेमत मिलंदी त घणो वक़्तु? फरमाई ख़ालिदीन फ़ीहा, हिकु दफ़ो जंहिंखे ॾींदासीं त कोन खसींदासीं हुन खां, बसि इहा हुनजी मिल्कियत आहे, हमेशह हुन में रहंदो। अल्लाह ताला फरमायो ॿी नेमत, इन्हनि बाग़नि जे अंदरि जॾहिं दाख़िल थींदो त पोइ हुनखे वाज़वाजुन मुतहरतुन, पाक ज़ालूं ॾींदासीं। पाक साईं पाक ज़ालूं ॾींदो? असां वारियूं पाक कोन्हनि छा? हिते जेके असांखे घर वारियूं था आहिनि उहे पाक कोन्हनि छा? अल्लाह से फरमायो हूअं पाक आहिनि, बुरायूं बुछड़ायूं कोन अथनि खणी, इला मां छा का जेकॾहिं बुरी थी पवे त सभु पाक कोन्हनि, पाक आहिनि, सभु बुरायूं बि कोन्हनि, बुछड़ियूं बि कोन्हनि, पाक आहिनि। पर असां जेका पाकाई था बयानु कयूं हुनखे ज़रा सम्झो। साईं हा सम्झायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जे औरत जे वात मां नक मां गंद निकिरंदो आहे, खाधो पीतो खाईंदी त पेशाब पाखाने जे ज़रिए सॼे बुत मां किन निकिरंदो। जन्नत जूं जेके औरतूं हूंदियूं उन्हनि खे माहवारी बि कान ईंदी। उन्हनि जे बगलनि, उन्हनि जे वात, उन्हनि जे इंसानी फितरती जेके बदबूदार शयूं आहिनि, जॻहियूं आहिनि, इहे सभु शयुनि खां उहे औरतूं पाक हूंदियूं। उन्हनि जे वात मां ख़ुशबू हूंदी, उन्हनि जे ग़लाज़त जो तसवुर बि कोन्हे त उन्हनि जे अखियुनि मां के चिपियूं निकिरनि, कन मां इंसानी फितरत वारो गंद निकिरंदो, नक मां सिंग, वात मां थुक ऐं पेशाब पाखाने जूं हाजतूं, इन्हनि सभिनीनि शयुनि खां उहे पाक हूंदियूं। तॾहिं अल्लाह से फरमायो अज़वाजुम मुतहरतुन। हिक रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त जन्नती माण्हूअ खे जेके हूरूं मिलंदियूं, जन्नत में घरवारियूं मिलंदियूं, 70 जे तादाद में मिलंदियूं। हिकिड़ो जवान एतिरो ताक़तवर हूंदो जन्नती जो इन्हनि 70 हूरुनि खे राज़ी रखंदो, ख़ुशि रखंदो।
ऐं उहे एॾियूं सुहिणियूं हूंदियूं, हसीन जमील हूंदियूं, जेकॾहिं पाणीअ जो ढुक ईअं पीअंदियूं, उन्हनि जे गले मां उहो पाणीअ जो ढुक लहंदो त ईअं नज़र ईंदो, शीशे वांगुरु, पर शीशो बि न हूंदियूं। शीशो थियो त पोइ इंसानी हुस्न जमाल किथे नज़र ईंदो, हुन मां इंसानी हुस्न जमाल बि हूंदो, पर ज़रा शीशे वांगुरु अहिड़ो अंदाज़ हूंदो, न शीशो हूंदो, न की हुन में को पाणीअ वांगुरु को कलीअ जहिड़ो को मिसाल हूंदो, ढुक पीअंदियूं खाईंदियूं त उहो नज़र ईंदो जिस्म में, ईअं एॾो हुस्न ऐं जमाल, एॾो माना चमड़ी जिस्म साफ़ शफ़ाफ हूंदो, चमकदार हूंदो। 3 नंबर ते अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहे सभु नेमतूं ॾींदो माना व रिज़वानुम मिन अल्लाह, इन्हनि शयुनि में जेकॾहिं कोई वधीक मूंखां घुरंदो न, उहे बि ॾींदो माना। क़ुरान पाक में ॿी जॻह ते फरमाई वलहुम मा यश्तहून, इन्हनि जन्नती बाननि जे लाइ जन्नत में हर उहा शइ मां ख़लके छॾी आहे जेका बि मूंखां घुरंदा ॾींदो माना, जेका घुरंदा उहा ॾींदो माना। पछाड़ीअ जे महिल थकिजी पवंदा मुंहिंजूं नेमतूं जन्नत जूं खाई पी ॾिसी उन्हनि मां फ़ाइदो वठी, पोइ अञा उन्हनि जी दिलि चवंदी त जेकर अल्लाह ताला अञा असांखे कुझु ॾे त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो उन्हनि खे वरिज़वानुम मिन अल्लाह, हाणे मुंहिंजो रज़ामंदो बि तव्हांखे मिली वियो, मां तव्हां सां राज़ी पाज़ी, हाणे भला तव्हां मूंसां राज़ी थियो। पोइ बाना चवंदा त साईं अल्लाह ताला जी हमद ऐं साराह करे चवंदासीं असां बि तोसां राज़ी। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला इहे 3 नेमतूं सिर्फ़ु बयानु फरमायूं, 3, हिकु जन्नत जा बाग़ात, ॿियो पाक घर वारियूं, टियों अल्लाह तबारक व तआला जो रज़ामंदो। 3 नेमतूं बयानु फरमायूं, छाजे मुक़ाबले में? दुनिया जे उन्हनि 6 नेमतुनि जे मुक़ाबले में, जिन दुनिया जे 6 नेमतुनि खे हासिल करण में इंसान पंहिंजो सभु कुझु विञाए पियो, रब जो तबारक व तआला खां भुलिजी वञे पियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े खां, दीन खां, तालीम खां, दावत खां, सभिनी खां भुलिजी वञे पियो। 6 शयूं हुयूं जेके भुलाइनि पियूं, अल्लाह ताला ॿुधायूं इन्हनि 6 शयुनि खां बहितर ॿुधायांव थो 3 शयूं जेके एतिरियूं बहितर आहिनि जो तव्हांखे ख़ुशि करे छॾींदियूं। हाणे 3 शयूं अल्लाह तबारक व तआला विच मां कटियूं, घोड़नि खे कटे छॾियो, सोन चांदीअ खे कटे छॾियो, ऐं माल मता खे ऐं जेको आहे खेती ॿाड़ीअ खे, इन्हनि 3 शयुनि खे कटे छॾियो। बाग़ात ॾींदो, पाक घर वारियूं ॾींदो, हुते बि घर वारियूं इंसानों खे दुनिया में बि हुयूं, आख़िरत में बि मिलंदियूं, ऐं वरी दुनिया में बि बाग़ात फसल खेतियूं हासिल करे पियो, हुते बि बाग़ात मिलंदा। हाणे हिते अल्लाह तबारक व तआला पंहिंजो रज़ामंदो हिकिड़ो अहिड़ो ॾिनो जेको सभिनी नेमतुनि खां ज़ाहिद हो, वाधारो हो। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, 6 नेमतूं खसे 3 थो ॾे? इंसान हरीसो आहे न, अल इंसान हरीसुन फीमा मुनिअ, इंसान खे जंहिं शइ खां झलबो आहे न ज़ोरी होॾे वेंदो आहे। खसियूंसि था 6 शयूं दुनिया जो त हिननि जे कॾहिं न लॻ, असां ॾींदासीं तोखे हुन खां भलियूं आहिनि, पर उहे 3, पर इंसान लालची जो चए पियो साईं पोइ 3 था ॾियो, 6 खसे, 6 खां मना था कयो त न वञो, 3 था ॾियो। अल्लाह ताला फरमायो त दुनिया में तव्हांखे घोड़नि जी ज़रूरत हूंदी आहे, जन्नत में घोड़नि जी ज़रूरत कान पवंदी तव्हांखे। हा, हिकु रिवायत में ईअं ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 8 ॾींहं जन्नती माण्हुनि खे जन्नत जा घोड़ा पैदा करे ॾिना वेंदा, जो उन घोड़े ते चढ़ी पंहिंजे माइटनि मिटनि सां जेके जन्नत में हूंदसि उन सां मिलण वेंदो, पंहिंजे पिरी प्यारनि सां जेके दुनिया में बि हूंदासीं दोस्त, ऐं उहे जन्नत में बि अची विया, पोइ ख़बर पवंदसि हिक ॿिए खे मालूमात थींदी मुंहिंजो फलाणो दोस्त फलाणे जन्नत जे तबिके मां, उते उन सां मिलण वेंदो। पोइ जॾहिं मोटी ईंदो न, उन्हनि घोड़नि जो सिस्टम ख़तमु कयो वेंदो, घुरंदो घोड़ा मिलंदा वरी ख़तमु। पर जेकॾहिं कोई चवंदो त साईं मूंखे खेती ॿाड़ी करणी आहे, मूंखे ज़मीन ॾियो, मां शौक़ु थो रखां उन सां, मां हर कयां, ॿिज पोखियां, अल्लाह ताला हुन जे लाइ उहा ज़मीन पैदा कंदो फौरन, उन जे लाइ हर कायो वेंदो फौरन, ॿिज विधो वेंदो फौरन, उहो फौरन वरी ॿिज उभरंदो उथंदो, वरी उते हुनखे हीट मिलंदी, पचंदो, उते हुनजो लाबारो थींदो, उते हुनजो थ्रेशर थींदो, हुनजो अन्न अनाज पोइ सभु ॾिसी करे ख़ुशि थींदो, अल्लाह ताला हुन मंज़र खे ख़तमु करे छॾींदो, फरमाईंदो हाणे तूं ख़ुशि थी भला, चवंदो हा साईं मां ख़ुशि, जेका शइ घुरंदो उहा मिलंदसि। अल्लाह ताला फरमाए त दुनिया में इन्हनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे तव्हांखे, जन्नत में इन शयुनि जी ज़रूरत कान पवंदी, खाइण जी, फसल पोखण जी, लोचण जी। दुनिया में सोन चांदी जी ज़रूरत हूंदी आहे, असुल दुनिया जे अंदरि सोन चांदी हिन गर्ज़ लाइ ख़लकियो वियो आहे त इहो सोन चांदी माण्हू पाण वटि रखे, दुनिया में जंहिं बि मुल्क में जिथे बि वञे, जेका शइ ख़रीद करणु वञे त सोन जो ज़रो ॾेई करे पंहिंजो ज़रूरतूं वठे, चांदी ॾेई करे पंहिंजो ज़रूरतूं वठे। पोइ असां न हिन सोन चांदीअ खे विसारे करे पैसो कागज़नि जे कॾहिं लॻी पायूं, असुल में इहे कागज़ इन सोन जी रसीद आहिनि,
हाणे कायम मक़ाम सोन जे इहे पैसा कागज़ था हलनि। दुनिया में जॾहिं असांखे ख़रीदो फ़रोख़्त जी ज़रूरत पवंदी आहे त सोन चांदी हुनजे रसीद पैसनि जी ज़रूरत आहे। जन्नत में त ख़रीद फ़रोख़्त जी ज़रूरत ई कान पवंदी, जेका शइ चइबी मिलंदी त पोइ सोन चांदी जी बि उते ज़रूरत कान्हे। बाक़ी औरतूं ऐं मर्द सोननि कंगणनि सां सींगारियल हूंदा। अलाह ताला जी तरफ़ खां एॾो सोन, एॾो चांदी, एॾा हीरा जवाहरात हूंदा जो हुते सोन जी केरु तमन्ना ई कोन कंदो। जन्नतनि जा घर जेके ठहियल हूंदा, हिकिड़ी सिर सोन जी, हिकिड़ी चांदीअ जी हूंदी। हाणे हुनखे जॾहिं घर सॼो सोन जो ठहियल आहे त वधीक सोन छा जे लाइ घुरंदो। इन जे करे सोन जे नेमत खे आख़िरत में बयानु करण जे लाइ हिते छॾियो वियो। घोड़नि खे बि छॾियो वियो, खेतीअ फसल खे बि छॾियो वियो, औलाद खे बि छॾियो वियो। छो त औलाद दुनिया में इंसान ॿिनि वजहनि जे करे औलाद घुरंदो आहे। हिकु त पीउ जे लाइ सहारो जे पुटु थी पए त, माउ जे लाइ सहारो जे न्याणी थी पए त। सहारो जन्नत में सहारे जी ज़रूरत ई कान्हे। एतिरे ताईं बुज़ुर्गनि लिखियो आहे, जन्नत जी मेवे खे ॾिसंदो, जन्नत जे वॾे वण खे, ॾाढ़ूं बीठो आहे पर वाह जो ओ पर मथे बीठो आहे, इहो ॾाढ़ूं जेकर खावां। उहा टारी उतां झुकंदी, ओ अचे हुनजे अॻियां बीहंदी, उहो ॾाढ़ूं पटींदो, जे चाहींदो त पटींदो पंहिंजे हथ सां, भोरे हुनखे खाईंदो। जे चवंदो मां पटियां न, बसि मूंखे ठहियो ठुकियो मिले, उहा टारी झुकी ईंदी, उतां पटिजी वेंदो ॾाढ़ूं, उहो भुरी वेंदो, हुनजा दाणा निकिरी वेंदा, हिनजे अॻियां अची पवंदा, हे वठंदो खाईंदो। उहा साॻी टारी वरी मथे हली वेंदी, साॻियो ई ओड़ो ॾाढ़ूं हुते ॿियो लॻी वेंदो। न खोटी थींदी, न कमी थींदी, न ख़ादिम जी ज़रूरत, न के हिनखे पुटनि ऐं औलाद जी ज़रूरत। तॾहिं जन्नत जे अंदरि हिन औलाद वारी शइ खे बि बयानु करण खे छॾियो वियो। पर जेकॾहिं का औरत, को मर्द चवंदो न उते त साईं मूंखे 70 हुरूं आहिनि, मूंखे 70 हुरुनि मां औलाद खपे, अलाह ताला फरमाईंदो ठीकु आहे भला, हे मिलंदो वेंदो घर वारनि सां, हुरुनि सां मिलंदो वेंदो, ज़ालुनि सां मिलंदो वेंदो। उन महिल हुनजे साम्हूं साम्हूं उहो अमल वधंदो वेंदो, ॿार पैदा थी तयारु थींदो, वरी उहो ॼमंदो, हिनजे आॾो थींदो, उहो नंढो ॿारु वरी हिनजे अखियुनि जे आॾो वॾो थींदो, जान थींदो, ॾिसंदो, ख़ुशि थींदो, हुन सां प्यारु कंदो। इहो सिस्टम वरी ख़तमु। जन्नत हिनजे लाइ न हूंदी त महिनत करे, जफ़ाकशी करे लोड़े, पोइ ॿार ॼणे, पोइ हुनखे वरी पाले ताते, जेको थियो इहो हितां जो जहान आहे। फसल पोखणु, लोचणु, महिनत करणु, उते खाइणु पीअणु हज़म करणु। हिते त खाइण पीअण खां पोइ पेशाब पाखणु, उते कुझु बि कोन्हे, खाईंदो पीअंदो वेंदो, जेका शइ वणंदसि खाईंदो पीअंदो वेंदो, हुरुनि सां महिनत मुहबत कंदो वेंदो, सभु शयूं कंदो वेंदो। पर कंहिं बि क़िस्म जी ग़लाज़त, गंदगी, पेशाब पाखानो, पघर, बदबू, नाले जे लाइ का शइ कान हूंदी, सभु शयुनि खां पाक हूंदो। एतिरो बुज़ुर्गनि लिखियो आहे, हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, सभु नेमतूं जन्नत जूं खाई करे पोइ उहे अलाह तबारक व तआला हिनखे हाज़िमूं कराईंदो, वरी ॿियूं शयूं खाए, पोइ कीअं थींदो, थोरो हल्को हुनखे पघर निकिरंदो, सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। पर असांजे पघर में अॼुकल्ह दुनिया में बदबू आहे। जन्नत वारो पघर अहिड़ो हूंदो जंहिंमें मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू हूंदी, न के हुते कपिड़ो लिबास मेरो थींदुसि, दज़ हूंदी, न के पघर ईंदुसि जो वेंझण जी ज़रूरत पए, सदाईं हचो उजरो साफ़ सुथिरो। पर जे शौक़ु कंदो त मां वेंझां त शराबनि तौरा जे नहर में मलाइक चवंदसि हलो हण टुबी हाणे जो निकिरी ईंदो त वरी सफ़ा नओं बनू जवान थी वेंदो। उमिरि में पोड़ो बि कोन थींदो, इहे नंढा बि कोन हूंदा, ग़िलमान हूंदा। त उहे ॿार जेके बचपन में ॼमंदे ई मरी विया, उनखे अलाह तबारक व तआला जन्नती माण्हुनि जे लाइ ख़ादिम ग़िलमान जो नालो ॾेई करे बयानु कयो आहे। हुज़ूर जन फरमायो, इहे ग़िलमान, ग़ुलाम ग़िलमान, नौजवान हीरनि वांगुरु। क़ुर पाक फरमायो जन खिंजड़ियल मोती आहिनि, ईअं पिया फिरंदा, ट्राए हूंदनि हथ में डिश, उन में शयूं हूंदनि, खाईंदे खाईंदे हीअ खाई ॾिस, ॾाढी भली अथई, हिन जो ज़ाइक़ो अञा प्यारो अथई, हिकु हिकु जन्नत जे आॾो ईअं पिया कंदा वठंदा, जन्नती ॾिसंदा त पिया ख़ुशि थींदा। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो, इहे दुनिया जूं शयूं छॾियो, अचो त मां ॿुधायांव तव्हांजे लाइ कहिड़ियूं शयूं मां पाण वटि भलियूं रखियूं आहिनि, पर शर्त आहे तक़वा। तक़वा हासिल कयो, इहे सभु नेमतूं तव्हांखे ॾींदुसि। पोइ आख़िर में फरमाई, वल्लाहु बसीरुम बिल इबाद, यादि रखो मां रब पंहिंजे बाननि खे ॾिसंदड़ बि आहियां। मथां तव्हां ज़ाहिरी तौर ते चओ त असां तक़वा वारा थी विया आहियूं ऐं अंदर में तव्हांजा कम भुटका हुजनि, ईअं न हुजे, ईअं न हुजे। मुंहिंजी हर हिक ते नज़र बि अथव, ज़ाहिर में जहिड़ा साफ़ सुथरा हुजो न, अंदर में भोड़ा हुजो, मुंहिंजी नज़र हर हिक ते अथव। इहे शयूं ज़हन में रखी हाणे तव्हां वञी अमल कमायो त मां तव्हांजे लाइ जन्नत जूं नेमतूं तव्हांजे लाइ इंतज़ार में रखां। अल्लाह पाक शला इन नायतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।